बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असी पास्ट कंटिन्यूस टेंस ज़मान माजी इस्तमरारी जे एक्टिव वाइज जुमलन के पैसे वाइज में जेको तब्दील करण सिखंदासूं। इन का अग में असी प्रेजेंट कंटिन्यूस टेंस, प्रेजेंट टेंस, पास्ट टेंस और फ्यूचर टेंस जे एक्टिव वाइज जुमलन के पैसे वाइज जुमलन में तब्दील करे चुका आयूं। अज जे लेक्चर में असी ज़मान माजी इस्तमरारी जे जुमलन के एक्टिव वाइस में पैसे वाइस में तब्दील कंदासूं। अचो तो पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां जेके ॾिसूं था फर्स्ट सेंटेंस में असांजो आया वो सब्जेक्ट आहे, वाज जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब आहे, कॉलिंग जेको आहे असांजो मेन वर्ब आहे ऐं उन खां बाद में हिम जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे। तो हमेशा जॾहिं भी असां जेको आहे एक्टिव वाइज जुमले के पैसे वाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं तो हमेशा जेको आहे असां ऑब्जेक्ट के सब्जेक्ट ऐं उन खां बाद में हेल्पिंग टू बी जा जेके हेल्पिंग वर्ब आहिनि असीं उहे इस्तेमालु कंदा आहियूं। उनका बाद में जो असांजो मेन वर्ब है उनकी हमेशा जो है थर्ड फॉर्म यूज कंदा आहियूं। मेन वर्ब की थर्ड फॉर्म का बाद में असीं जो है बाय जो असांजो प्रीपोजिशन है असां उनके इस्तेमाल कंदा आहियूं। आखिर में असांजो जुमलो जो जुमले में एक्टिव जुमले में जो असांजो सब्जेक्ट होंदो है उनके असां ऑब्जेक्ट बनाए जो है जुमले के आखिर में रखंदा आहियूं। अड़े तरीके से असीं जो है एक्टिव वाइज जुमले के पैसे वाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं। अचो तो असां जो है एक्टिव वाइज जे पहिरें जुमले के जो है पैसे वाइज जुमले में तब्दील कयूं। तो हाँ जो है हिम जो है असांजो ऑब्जेक्ट है जैसे असां सब्जेक्ट बनंदासीं। हिम जो ऑब्जेक्टिव केस में लिखियल है। हाँ असां जो है इनके जो सब्जेक्ट बनंदासीं ज़ाहिर है कि असां इनके सब्जेक्टिव केस में रखंदासीं। तो ही जो हिम जो सब्जेक्टिव केस है वो ही है। ही का बाद में असां जो है पास्ट कंटिन्यूअस जो असांजो हेल्पिंग वर्ब वाज है वो रखंदासीं ऐं उन खां बाद में जो है जॾहिं भी जो कंटिन्यूअस जा सेंटेंस जो असां एक्टिव वाइस में पैसे वाइस में तब्दील कंदा आहियूं तो असां जो है हेल्पिंग वर्ब खां बाद में जो है बीइंग लफ्ज़ जो है इजाफो कंदा आहियूं। असां जो है ये भी कंटिन्यूअस जो टेंस है इन करे असां जो है इते ही का वाज का बाद में जो हेल्पिंग वर्ब है उन खां बाद में असां जो है बीइंग जो है लफ्ज़ जो इजाफो कयो है। हाँ जो उन खां बाद में कॉलिंग जो है असांजो मेन वर्ब है। हाँ असां जो है इनके इतने थर्ड फॉर्म में हमेशा जो है एक्टिव वाइज जुमले के पैसे वाइज में कंदा आहियूं तो हमेशा जो है मेन वर्ब जैसा थर्ड जो है फॉर्म यूज कंदा आहियूं ऐं उन खां बाद में जो है असां वर्ड बाय जो इजाफो कंदा आहियूं। उन खां बाद में असां जो सब्जेक्ट आई है असां जो ऑब्जेक्टिव केस मी रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां जो एक्टिव वाइज जुमलो जो है वो पैसे वाइज जुमले में तब्दील थी वियो। तो असां के हमेशा जो है ऑब्जेक्ट के सब्जेक्ट बना रखना उनका बाद में असां जो है जी ही है, शी है, इट है या इसम वाहिद है तो असां उनसां वाज भी। इन का अलावा जेकॾहिं ही या सॉरी जेकॾहिं हुई या यू आ दे या इसम जमा है सब्जेक्ट जुमले में तो पोइ असां जो है उनके पुठियां वर्बिंग जो इजाफो कंदा आहियूं। लेकिन असां हिते ही जो सिंगुलर सब्जेक्ट है इन जे करे जो है असां इन जे पुठियां जो है वाज बीइंग जो इजाफो कयो। उनका बाद में असां ॿियो सेंटेंस है यू वर सेलिंग फ्रूट्स। तो हाँ असां फ्रूट्स जो ऑब्जेक्ट है असां हाँ जो है इनके पैसे वाले जुमले में तब्दील कयूं था तो इहो असांजो फ्रूट्स है हाँ असांजो सब्जेक्ट बनी वेंदो। ज़ाहिर है फ्रूट जो असांजो प्लूरल फॉर्म में आए तो इन जे लाइ असां जो टू बी जो वर्ब है वो भी जो है प्लूरल इस्तेमाल कंदासीं। हाँ हिते असां पहिरें सिंगुलर हुयो तो वाज इस्तेमाल कयो। हाँ असांजो प्लूरल है असां हिते वर्ब बीइंग इस्तेमाल कंदासीं। सेलिंग जो है फोर्थ फॉर्म में असां हिते इनकी थर्ड फॉर्म सोल्ड जो है वो लिखंदासीं। उनका बाद में लफ्ज़ बाय प्रीपोजिशन जो इजाफो और उनका बाद में यू जो ऑब्जेक्टिव केस भी यू थींदो है वो असां सेम रखंदासीं। अहिड़े तरीक़े सां असां जो है एक्टिव वाइज ॿिए जुमले के जो है पैसिव वाइज में तब्दील कयूं। उनका बाद टियों है वी वर एंजॉयिंग अ पार्टी। तो इन में आ पार्टी जो असांजो ऑब्जेक्ट है जंहिंखे असां हाणे सब्जेक्ट बणाए रखंदासूं ऐं इहो असांजो जो है सिंगुलर सब्जेक्ट है। इन जे करे इन जे पुठियां असां जो है वाज बीइंग जो है इजाफो कंदासीं। अ पार्टी वाज बीइंग। उनका बाद में एंजॉयिंग असां फोर्थ फॉर्म में वर्ब है असां जो है इन थर्ड फॉर्म एंजॉयड लिखंदासीं। उनका बाद में जो है बाय प्रीपोजिशन जो इजाफो और उनका बाद में वी जो है असीं ऑब्जेक्टिव केस असर कंदासीं। अहिड़े तरीक़े सां जो है थर्ड सेंटेंस भी जो है एक्टिव वाइस में पैसिव वाइस में तब्दील थी। उनका बाद फोर्थ सेंटेंस है वाज ही टेलिंग अ लाई।
त हाणे इहो जेको असांजो जुमिलो आहे इहो इंट्रागेटिव आहे त इन में असां जेको आहे ज़ाहिर आहे लाई आहे इहो असांजो सिंगुलर आहे त सिंगुलर आहे त जहिड़े तरीक़े सां हिते वाज़ इस्तेमालु कयल आहे त अहिड़े तरीक़े सां असां हिते बि जेको आहे ऑब्जेक्ट सब्जेक्ट खां पहिरीं जेको आहे वाज़ खे जेको आहे हिते इस्तेमालु कंदासीं ऐं उन खां बाद में लाइ ऐं उन खां बाद में जेको आहे असां वर्ड बीइंग जेको इस्तेमालु थींदो आहे उहो लिखंदासीं टेल जी जेको टेलिंग जेको आहे फोर्थ फॉर्म में असां जेको आहे थर्ड फॉर्म रखंदासीं टोल्ड ऐं उन खां बाद में जेको आहे असां प्रीपोजिशन बाय जो इज़ाफ़ो ऐं उन खां बाद में जेको ही जो ऑब्जेक्टिव का केस आहे हिम असां उहो रखंदासीं ऐं जुमिले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं जहिड़े तरीक़े सां हिते असांजे सब्जेक्ट खां पहिरें वाज़ जेको आहे इंट्रागेटिव तौरु जेको आहे जुमिले खे इंट्रागेटिव बणाइण जे लाइ इस्तेमालु कयो आहे हिते भी असां जेको आहे असांजो लाइ जेको इन में ऑब्जेक्ट हुयो हिते जॾहिं असांखे सब्जेक्ट बणायो आहे त हिन खां अॻु में असां जेको आहे वाज़ जेको आहे इस्तेमालु करे असां हिनखे इंट्रागेटिव बणायो आहे उन खां बाद में लाइ खां बाद में असां जेको आहे बीइंग जेको आहे उहो कंटीन्यूअस टेंस में इस्तेमालु थिए थो असां उहो इस्तेमालु कयो आहे उन खां बाद में टेलिंग जी जेको आहे थर्ड फॉर्म टोल्ड उन खां बाद बाय प्रीपोजिशन ऐं आख़िर में जेको आहे ही जो जेको आहे ऑब्जेक्टिव के असां हिम रखियो आहे उन खां बाद में असांजो फिफ्थ सेंटेंस आहे जंहिंमें जेको असांजो नेगेटिव आहे उन में असांजो जेको ऑब्जेक्ट है वो ट्रुथ है तो ट्रुथ जेको है असां ट्रुथ के असां सब्जेक्ट बनाए उन खां बाद में जेको है ट्रुथ जेको है यो सिंगुलर इस्तेमाल थिए थो पियो इन जे लाइ असां जेको है वाज ऐं उन खां बाद में जेको है एडवर्ब ऑफ नेगेशन नॉट ऐं उन खां बाद में असां जेको है बीइंग रखंदासीं इहो जेको है सॉरी त इहो जेको तरीक़ो है इन तरीक़े सां असां जेको है नेगेटिव सेंटेंस के जेको है एक्टिव वॉइस के पैसिव वॉइस में जेको क्यों था तो वो सब्जेक्ट का बाद में हेल्पिंग वर्ब उनका बाद में एडवर्ब ऑफ नेगेशन एंड उनका बाद में असां जेको आहे बीइंग ऐं उनका बाद में स्पीकिंग जो थर्ड फॉर्म जेको आहे स्पोकन जेको आहे असां हिते रखंदासीं उनका बाद में लफ्ज बाय प्रीपोजिशन जो इजाफो ऐं आख़िर में असां जेको शी असांजो सब्जेक्ट आहे असांजो हिते ऑब्जेक्टिव केस हर रखंदासीं अहिड़े तरीक़े सां असांजो एक्टिव वॉइस जुमले में पैसिव वॉइस में तब्दील थी उनका बाद में असांजो थर्ड सेंटेंस सिक्स्थ सेंटेंस आहे जेको इंट्रागेटिव ऐं नेगेटिव आहे तो इन में जेके असां ॾिसूं था त असांजो जेको ऑब्जेक्ट आहे उहो टेलीविजन आहे ऐं टेलीविजन जेको आहे सिंगुलर ऑब्जेक्ट आहे इन जे करे असां जेको आहे उन खां अॻु में जेको आहे वाज़ ऐं उन खां बाद में जेको आहे असांजो जेको ऑब्जेक्ट आहे उनखे सब्जेक्ट टेलीविजन रखंदासीं ऐं असांजो नेगेटिव इंट्रागेटिव ऐं नेगेटिव आहे इन जे करे असां जेको आहे वाज़ पहिरियों रखियो आहे उन खां बाद में सब्जेक्ट खां बाद में एडवर्ब ऑफ नेगेशन ऐं उन खां बाद में जेको आहे बीइंग जो इजाफो कंदासीं ऐं उन खां बाद में वाचिंग जेको आहे फोर्थ फॉर्म आहे हिते असां जेको आहे थर्ड फॉर्म जेको आहे वाचिंग जी वाच्ड ऐं उन खां बाद में जेको आहे असां बाय प्रीपोजिशन जो इजाफो ऐं उन खां बाद में जेको आहे दे असांजो सब्जेक्टिव केस आहे हिते दे जो असां ऑब्जेक्टिव केस दे में रखंदासीं अहिड़े तरीक़े सां असांजो जुमिलो जेको आहे एक्टिव वॉइस जुमिले मां पैसिव वॉइस में तब्दील थी वियो ॾिसो दोस्त हिते असांजो जेको आहे दे असांजो प्लूरल प्रोनाउन सब्जेक्ट आहे इन जेके असां वार इस्तेमालु करे हिते टेलीविजन असांजो जेको आहे नाउन आहे या सिंगुलर आहे इन जे करे असां जेको आहे इन खां अॻु में वाज़ रखियो आहे उन खां बाद में जेको असांजो सब्जेक्ट खां बाद में नॉट आहे एक्टिव वॉइस जुमिले में हिते भी असां नॉट इस्तेमालु कयो आहे उन खां बाद में बीइंग जो इजाफो थींदो आहे पैसिव वॉइस जुमिले में जेके असां बीइंग जो इजाफो कयो आहे उन खां बाद में वाचिंग जेको असां फोर्थ फॉर्म में हुयो हिते असां जेको आहे वाच थर्ड फॉर्म रखी आहे उन खां बाद में बाय प्रीपोजिशन जो वर्ड जो इजाफो ऐं उन खां बाद में दे जो ऑब्जेक्टिव केस जेको देम आहे उहो असां रखियो आहे उन खां बाद में टीचर वाज टीचिंग ग्रामर इन में ग्रामर जेको आहे असांजो ऑब्जेक्ट है जैसे असां हिते पैसिव वॉइस जुमिले में सब्जेक्ट बणींदासूं ऐं उन खां बाद में ज़ाहिर असांजो हे सिंगुलर नाउन सब्जेक्ट है इन जे करे असां हिते जेको आहे वाज बीइंग इस्तेमालु कंदासूं ऐं उन खां बाद में जेको आहे लफ्ज़ आहे टीचिंग उन जो थर्ड फॉर्म जेको आहे टॉट ऐं उन खां बाद में जेको आहे वर्ड बाय प्रीपोजिशन ऐं आख़िर में असांजो जेको सब्जेक्ट आहे उहो साॻियो ई जहिड़े तरीक़े सां टीचर हुयो हिते बि असां जेको टीचर रखंदासीं अहिड़े तरीक़े सां असांजो एक्टिव वॉइस जुमिलो जेको आहे पैसिव वॉइस जुमिले में तब्दील थियो आहे आख़िर में असांजो सेंटेंस आहे यू वर लिसनिंग लेक्चर तो इन में लेक्चर जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे जंहिंखे असां पैसिव वॉइस जुमिले में जेको आहे सब्जेक्ट बणींदासूं ऐं उन खां बाद में लेक्चर जेको आहे सिंगुलर नाउन जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे इन जे करे असां हिते बि जेको आहे वाज बीइंग इस्तेमालु कंदासूं ऐं उन खां बाद में जेको आहे लिसनिंग जेको आहे फोर्थ फॉर्म में हिते असां जेको आहे इन जी थर्ड फॉर्म लिसेंट जेको आहे उहो
इस्तेमाल कंदासीं उन खां बाद में बाय प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो ऐं आख़िर में जेको स्टूडेंट्स आहे उहो सेम असां जेको आहे हिते ऑब्जेक्ट तौरु इस्तेमालु कंदासीं छाकाणि त नाउन करे बि जेको आहे चेंज न थींदो आहे जहिड़ी तरह प्रोनाउन थींदो आहे। त अहिड़े तरीक़े सां अॼु जे लेक्चर में असीं जेको आहे एक्टिव वाइज जे जुमलनि पास्ट कंटिन्यूअस टेंस जे एक्टिव वाइज जुमलनि खे जेको आहे असां पैसिव वाइज जुमलनि में तब्दील करणु सिखियो। सभ खां पहिरीं असां जेको आहे पॉजिटिव सेंटेंस खे, उन खां बाद में जेको आहे नेगेटिव इंट्रागेटिव सेंटेंस, उन खां बाद में नेगेटिव सेंटेंस ऐं उन खां बाद में इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस के जेको आहे असां एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील करणु सिखियासीं। अहिड़े तरीक़े सां अॼु जे लेक्चर में असां जेको आहे पास्ट कंटिन्यूअस टेंस जे एक्टिव वाइज जे जुमलनि खे पैसिव वाइज जे जुमलनि में तब्दील कयोसीं, जंहिं में जेको आहे पॉजिटिव सेंटेंस बि हुया, नेगेटिव सेंटेंस भी हुआ, इंट्रागेटिव सेंटेंस भी हुआ, इंट्रागेटिव एंड नेगेटिव सेंटेंस भी हुआ। उम्मीद है तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जेकर तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।